मिरपुखास में 56 टिन ॾींहंनि वारो मैंगो फेस्टिवल शहीद बेनज़ीर भुट्टो हाल फ्रूट फार्म में मुनक़द कयो वियो। मैंगो फेस्टिवल में 50 खां वधीक अंबनि जा स्टॉल लॻाया विया, जिते सिंधड़ी, लंगड़ो, अनवरटोल, काला पत्थर, तोतापुरी, वांगड़पली, चौसो, देसी, गुलाब खासो, करेला, फजरी, लाल बादशाह, नीलम, दिलकश, गुल यूसुफ, साले भाई, मुश्क समेत 100 खां वधीक अंबनि जा क़िस्म निमाइश लाइ रखिया विया। असांजो इहो फेस्टिवल जो सॼो सेटअप जेको आहे डेवलप थियल आहे। इन में माशाल्लाह 50 खां वधीक जेके असां वटि ग्रोवर्स जा स्टॉल्स मौजूदु आहिनि ऐं 200 खां वधीक वैराइटीज़ जेके आहिनि उन्हनि माशाल्लाह खणी आया आहिनि। ऐं इन सां गॾु गॾु जेको मार्केट लिंकेज असांजो जेको असल हिन में ॿियो हिन जो वॾो मक़सदु हो उहे बि अल्हम्दुलिल्लाह असांखे अचीव थियो आहे, जंहिंमें असां वटि इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशंस जेके आहिनि उते मौजूदु आहिनि ऐं उहे पंहिंजी भरपूर तरीक़े सां ग्रोवर्स खे गाइड कंदियूं। उन्हनि लाइ असां उन्हनि लाइ मीटिंग सेशंस, मीटिंग रूम्स जेके आहिनि रखाया आहिनि, जंहिंजे करे जेको आहे उन्हनि खे मार्केट लिंकेज जेका आहे उन में हेल्प मिलंदी ऐं जेको उन्हनि जे कारोबार में या बेहतरी वसत ईंदी। मैंगो फेस्टिवल जी इफ्तिदा सूबाई वज़ीर ज़रायत सरदार मोहम्मद बख्श मेहर ऐं सूबाई वज़ीर सखावत सैयद ज़ुल्फ़कार अली शाह कयो। उन मौक़े ते पीपी सिंध जो सदर निसार खोड़ो, पीपी ज़िले चेयरमैन मीर अनवर अली खान टालपुर, सेक्रेटरी ज़रायत रफ़ीक अहमद बोरडो, कमिश्नर फैसल अहमद ओकेली, डीजी सखावत मुनवर अली मैसर, डीजी रिसर्च नूर मोहम्मद बलोच, सिंध ज़रई यूनिवर्सिटी जे वीसी फ़तेह मोहम्मद मरी, चेयरमैन मैंगो फेस्टिवल कमेटी आरिफ बुरगड़ी, मेयर म्यूनसिपल कॉर्पोरेशन अब्दुर्रऊफ़ गौरी पिणु मौजूदु हुआ। सूबाई वज़ीरनि ॿियनि आयल महिमाननि पारां अंबनि जे स्टॉल समेत सकाफ़ती शयुनि जे स्टॉलनि जो दौरो कयो। ॾाढो बहितरीनु इवेंट हो ऐं अल्हम्दुलिल्लाह हे उअं ई मैंगो खे जेको आहे उहो फ्रूट जो बादशाह चयो वेंदो आहे ऐं एतिरियूं वैराइटीज़ ॾिसी करे ॾिसो एतिरो पोटेंशियल आहे ऐं एतिरे पोटेंशियल अञा बि जेको पंहिंजो एक्सपोर्ट रेट आहे उहो अञा घटि आहे, अञा उन ते मज़ीद कमु करिणो आहे। वैराइटी जे हवाले सां वैराइटीज़ तमामु बहितरीनियूं, लेकिन अञा माण्हुनि खे फार्मर्स खे अञा एजुकेट करण जी ज़रूरत आहे। अञा उन्हनि खे जेके थ्रेट्स आहिनि, रिस्क आहिनि, उन्हनि खे अञा घटाइण जी ज़रूरत आहे। और ख़ासि तौर ते इन अंब मां जेको प्रोसेसिंग थिए थी ऐं हिन जा प्रोडक्ट्स ठहनि था उन ते इनकरेज करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। मां अॼु बि इहो वाइस चांसलर साहिबु हुया यूनिवर्सिटी टंडोजाम जा, उन्हनि खे इहो चयुमि त पाण खे मिली करे एंटरप्रेन्योरशिप ते कमु करिणो खपे। जेको असां पंहिंजे नए अचण वारा जेके ॿार आहिनि, जेके पढ़ी लिखी डिग्रीज़ खणी अचनि था, उन्हनि खे असां सेल्फ हो पाण कीअं सस्टेन करे सघनि था उन लाइ असां उन्हनि खे बेनिफिट ॾियूं, उन्हनि खे असां पैसनि जी मद में बेनिफिट ॾियूं, उन्हनि खे फ्री जेको आहे उन्हनि खे लोन्स ॾियूं, उन्हनि लाइ असां इन्वेस्टमेंट कयूं जीअं उहे अॻियां पंहिंजो कारोबार करे सघनि था। जंहिं बाद इफ्तिताही तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें सूबाई वज़ीरनि ऐं ॿियनि पारां ख़िताब कयो वियो। असांजो कल्चर डिपार्टमेंट तव्हां सां गॾु हैंडीक्राफ्ट जा स्टॉल हणंदो, मतिलबु कश्मीर खां वठी नगर पार्क ताईं जेके बि कारीगर सुठा उहे सभु पंहिंजा जेके हैंडीक्राफ्ट आहिनि उहे खणी ईंदा हिते। ऐं तव्हां जेके बि मैंगोस फेस्टिवल में अचनि था माण्हू त उहो वरी पंहिंजे स्टॉल्स ॾिसंदा ऐं पंहिंजी फैमिलियुनि सां गॾु ईंदा। इहो पाण हिकिड़ो नओं एक्सपोजर थींदो, छो त तव्हांजे ज़िले जो मिनिस्टर आहे हिते ऐं आउं सम्झां थो त इहा शइ ज़रूरु पंहिंजे असांजे माण्हुनि खे हुजणु खपे। हिन इवेंट खे असांखे अञा ग्रो करणु खपे, अञा अॻिते वधाइणु खपे। मीरपुर ख़ासि हमेशह अंबनि जे हवाले सां ऐं एग्रीकल्चर जे हवाले सां जीअं सम्झ कयो वञे त काफ़ी बहितर आहे ॿियनि ज़िलनि खां, छो हिते कॉटन बहितरीनु थिए थो। हिते शुगर मिलूं आहिनि असां वटि जेके हिकिड़ी 4 मिलूं हली रहियूं आहिनि शुगर मिलूं, ऐं कॉटन जे हिसाब सां तव्हांखे जेके हूंदियूं फैक्ट्रियूं उहे बंदि थी रहियूं आहिनि। माण्हू उन ते तवजा ॾिनी वञे, छो त उन सां बेरोज़गारी वधे थी। वो इन करे जो हिते इलेक्ट्रिसिटी जे बहिरान जे करे कॉटन फैक्ट्रियूं काफ़ी हिते बंदि थी चुकियूं आहिनि। उन लाइ मिनिस्टर साहब खे हुन ते दर्जा ॾींदे आहियां।
सखावत खाते पारां सकाफ़ती कपिड़नि, मिट्टी जे थांवनि, तंबूरे ऐं चिटसाली थियल शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। मैंगो इज़ नॉट जस्ट अ फ्रूट, पाण लाइ इहो कल्चर बि आहे पंहिंजो, त सुठो आहे त हिनखे ख़ासि तौर ते वरी माण्हू अचनि था, एंटरटेनमेंट जी ॾाढी कमी आहे, त हिन लाइ एंटरटेन बि पंहिंजा जेके अचनि थियूं फैमिलीज़, जेके दोस्त संग साथ एंटरटेन बि थियनि था, म्यूज़िक बि आहे, पंहिंजे कल्चर खे ख़ासि तौर ते पंहिंजे नौजवाननि ॿारनि लाइ ज़रूरी आहे त उहो अची करे पंहिंजो ट्रेडिशनल जेको आर्ट वर्क थींदो आहे, हैंड वर्क थींदो आहे, जेको फैब्रिक ठहंदा आहिनि, कपिड़ा ठहंदा आहिनि, आर्टिस्ट्री थींदी आहे, उनखे ॾिसनि ऐं उनखे सुञाणनि ऐं उनजी दुनिया में जान में वञी करे माण्हुनि खे ॿुधाइनि त दिस इज़ आवर कल्चर। जीअं त अंबनि जी मौसम आहे ऐं मीरपुर ख़ासि अंबनि जे करे मशहूरु आहे ऐं हर रंग जेका आहे सिंध जो रंग आहे, अंब जो रंग बि गेड़ू आहे ऐं सिंधी जो सूफ़ जो रंग बि गेड़ू आहे जेका तो तंहिंजे करे हीउ मिलो मतो पियो आहे मीरपुर ख़ासि में। ऐं छाकाणि जो कल्चर डिपार्टमेंट हिन जो पार्ट आहे, हिन जेको मैंगो फेस्टिवल आहे हिन जो तव्हां ॾिसी रहिया हूंदो मुख़्तलिफ़ जाइनि ते जेके हैंडीक्राफ्ट जा स्टॉल्स आहिनि, जेके माण्हू रक़्स कंदे तव्हांखे नज़र अचनि था पिया, जेका आहे न इहा हिकिड़ी ख़ुशी आहे, हिकिड़ो फेस्टिवल आहे, त्योहार आहे। दुनिया में हर जाइ ते ईअं थींदो आहे, जिते जिते बि जॾहिं अहिड़े क़िस्म जो इकनॉमिक एक्टिविटीज़ थींदियूं उन सां गॾु कल्चरल एक्टिविटीज़ बि थींदियूं आहिनि। जेका सो असांजी दुआ इहा आहे त जेका आहे न हीउ शहर जंहिं नमूने सां अंबनि जी प्रोडक्शन करे थो पियो, जेका न त हिन जो नालो ऐं पूरी सिंधियो जो नालो जेका आहे ऐं इकनॉमिक बेनिफिट जेका आहिनि एतिरो थी जो पूरी दुनिया में जेका न असांखे सुञातो वञे। पर माण्हू चवनि था त कॾहिं बि अहिड़ो जेको आहे फेस्टिवल न लॻो आहे। असां त चऊं था लॻंदो रहे, बार बार माण्हू वीचारा असां सां तावन कनि था, मीरपुर ख़ासि पिया मोहबत बि कनि पिया, अचनि था, ॾिसनि था ऐं उहो बिल्कुलु एप्रिशिएट कनि था। इहा आहे असांजो जेको आहे सर। ही बोट जेके हाणे नई लेटेस्ट असां जेकी पंहिंजे किंजर ते लॉन्च कई आहे उहो हिते ॾेखारणु था चाहियूं त हीअ बोट्स वग़ैरह असां हाणे जेको मंछर आहे, किंजर खां स्टार्ट कयो वियो आहे त उहो रखूं था। असल में वधीक वॾो प्रोग्राम हो असांजो, पर जॻह जे स्पेस जे घटि हुजण जे करे बसि हिकिड़ी खणिया सैंपल। जॾहिं त बांसुरी नवाज़ पारां मुख़्तलिफ़ धुननि ज़रिए शरीक थींदड़नि खे लुत्फ़ अंदोज़ कंदा रहिया।
मैंगो फेस्टिवल जे ॿिए ॾींहं ते ज़रई सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें सेक्रेटरी ज़राअत रफ़ीक अहमद बुर्डो, DG रिसर्च नूरमंद बलोच, कमिश्नर फैसल अहमद उकेली समेत आबादगारनि वॾे तइदाद में शिरकत कई, जिते माहिरनि पारां अंबनि जी पैदावार बाबति तहक़ीक़ पैदावार वधाइण, आलमी मार्केट में अंबनि जी बरामद ऐं उन जे मयार बाबति तहक़ीक़ी मुक़ाबला पेश कया विया। जॾहिं त साॻे ॾींहं ते फ्रूट फार्म में सिंध जे क़दीमी रांदि मलाखड़े जो मुक़ाबिलो मुनक़द कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि तौरु ज़िले चेयरमैन मीर अनवर अली खंटालपुर, कमिश्नर फैसल अहमद उकेली, DIG जावेद जिसकाणी, ज़िले काउंसिल जे वाइस चेयरमैन मीर अहमद खंटालपुर, SSP असद अली चौधरी, DC डॉक्टर रशीद मसूद समेत सिंध जे मशहूर मल पहलवाननि ऐं शहरिन वॾे तइदाद में शिरकत कई, जिते पहिरें जोड़ में इम्तियाज़ मरी, ॿिए जोड़ में गुलाम हुसैन पठान ऐं टे जोड़ में माशूक मरी मुख़ालिफ़ मल पहलवाननि खे दसे कामयाबी माणी। पुलिस माण्हू हटाई वई, हिन खे हटायो। लालो सरदारी लालो तू ही फैसलो करण वारो आई, अया साईं फैसलो खुदा कंदो। अजय साहिब पसंद मरी आई सदर सुफिया जी महिरबानियूं ॾाढा सुठा। मैदान में मरी लालो अराले छोड़ा छोकरा ले छोकरा मरी लालो वाला आई बिनी मुकाबलो जारी आ काबू दियो लालो काबू लालो मरी हो आ मरी रईस तेरे खान मरी पहले और मरी आई बिनी मुकाबलो जारी आ जनाब ले लालो मरी हो लालो काबू आई बिनी तो करके छेड़ो पहले लालो आई पहले अच्छी तो चाटा पुत्र लालो मरी लालो मरी आई बिनी चक लालो पहले मरी अगते ना अगते में थोड़ा आगे रुचि दादा थोड़ा नियो तो सही लालो ताड़ी बजाओ गचिया तो लालो आओ ना तो गुलाम सिंह मारू बुलाओ लालो पहले आई बिनी मुकाबला जारिया मरी हर साल जे हिसाब सां ही 56 जेको हींअर असां अंबनि जो मेलो कल्ह स्टार्ट थियो ऐं उन सां गॾु कुझु साल अॻु में हिकिड़ी रवायत विधी वई त ॿियनि शयुनि खे बि अॻियां आंदो वञे। इन हिसाब सां जी मल जेकी आहे या पुराणी सकाफ़त आहे सिंध जी जेकी असां ॾिठो पियो आहे आहिस्ते आहिस्ते ख़तमु पई थी, इन खे हींअर गवर्नमेंट जी सतह ते असां कोशिशि कई त मलनि खे इनकरेजमेंट लाइ हिते असीम हुजूं ऐं उन सां गॾु असांजा जेके आला ऑफिसर साहिबान आहिनि हिते ऐं ॿिया दोस्त आहिनि जो हिन मेलनि में इन जॻहियुनि ते माण्हू वञनि था मगर घटि था वञनि। असांजी कोशिशि आहे त मल हितां जीअं उभरी आहे डिस्ट्रिक्ट मां हिन में सिंध लेवल ते बि वञे ऐं नेशनल लेवल ते बि वञे। हीअ जेके ज़रा पहलवान आहिनि या जेके पुराणी रवायत अञा त क़ाइमु करे रहिया आहिनि हिन जी इनकरेजमेंट लाइ कोशिशि कई आहे।
मैंगो फेस्टिवल जे 3 ॾींहं ते आल सिंध पहिरें कमशरर साइकिलिंग रेस मुनक़द कई वई, जंहिंमें मिरपुखास, कराची, हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि जे छोकरनि ऐं छोकिरियुनि साइकिल रेस में हिसो वरितो। साइकिल रेस जो इफ़्तिताह कमशरर फैसल अहमद ओकेली DC डॉक्टर रशीद मसूद कयो। छोकरनि जे विच में 25 किलोमीटर साइकिलिंग रेस जो मुक़ाबिलो टंडो लायर बाईपास रोड खां जुमड़ाऊ ताईं थियो, जंहिंमें 25 साइकिलिस्ट हिसो वरितो, जंहिंमें कराची जे इरफान पहिरीं पोजीशन ऐं अहिड़ी तरह कराची जे मोहम्मद हफ़ीज़ ॿी पोजीशन ऐं कराची जे गुलाम मुस्तफ़ा टी पोजीशन हासिल कई। अहिड़ी तरह छोकिरियुनि जे 6 किलोमीटर साइकिलिंग जो मुक़ाबिलो जुमड़ाऊ खां थरपारकर शोरूम ताईं थियो, जंहिंमें कराची जी रमशा पहिरीं पोजीशन, कराची जी गुलनूर ॿी पोजीशन ऐं कराची जी शमसुल निसा टी पोजीशन हासिल कई। जंहिं बैदि साइकिल रेस में कामयाब थींदड़ साइकिलिस्ट खे नक़द इनाम ऐं शील्डूं ॾिनियूं वियो। ऑल सिंध कंपटीशन फर्स्ट टाइम मीरपुर ख़ासि में इहो थी रहियो आहे। सॼे ज़िलनि में डिवीजन्स मां जेको आहे असां वटि आहिनि, हिन में माशाल्लाह असांजी जेके नियाणियूं कराची डिस्ट्रिक्ट मां आयूं आहिनि, मीरपुर ख़ासि जूं आहिनि। ऑल टुगेदर जेके असांजा मेल साइकिलिस्ट हुआ तक़रीबन 30 जे क़रीब उहे आहिनि। माशाल्लाह 15+ जेके आहिनि असांजी फीमेल साइकिलिस्ट आहिनि। ऐं असांजो इहो जेको मक़सदु आहे इहो ई आहे त मीरपुर ख़ासि माशाल्लाह हिकिड़ो प्रोग्रेसिव, हिकिड़ो वॾो सिटी आहे, जंहिंमें हर हवाले सां मैंगो कल्चर, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ लाइ जेका पॉज़िटिव स्पिरिट आहे उहो इज़ ऑल अराउंड इज़ विद अस। ऐं इंशाल्लाह इहो जेको पॉज़िटिव इमेज आहे असांखे जेको आहे सॼी दुनिया खे ॿुधाइणो आहे, ताकी असांखे अहिड़े तरीक़े जी जेके स्पोर्ट्स एक्टिविटीज़ थियनि थियूं उन में असां जेको आहे मीरपुर ख़ासि खे अॻियां ताईं वधाए वञूं। साइकिलिंग रेस में हमने टंडवाला यार से मेल की शुरू की और उसको मोहम्मद मेडिकल कॉलेज पे उसको फिनिश किया उस साइकिलिंग को, और फीमेल की हम यहाँ से जमड़ाव से शुरू कर रहे हैं और इसको मोहम्मद मेडिकल कॉलेज पे ये फिनिश होगी, फिनिश लाइन है इसकी। इसमें तकरीबन हमारे पास कोई तकरीबन 12 के करीब हमारे पास फ़ीमेल साइकिलिस्ट हैं और 25 के करीब मेल साइकिलिस्ट हैं, और भरपूर हिस्सा ले रहे हैं। आप देख रहे हैं अवाम का भी रश है पुरजोश तरीके से, और हेल्दी एक्टिविटी है। इसमें मीडिया भरपूर हिस्सा ले रहा है और हमारे स्पोर्ट्स डिपार्टमेंट का इसमें किरदार है। मेरा नाम रिमशा है, मैं कराची से ताल्लुक़ रखती हूँ और मैं यहाँ पर मीरपुर पास आई हूँ यहाँ पर गेम खेलने, तो सारे दोस्तों के साथ तो एंजॉय भी कर रहे हैं। फर्स्ट आई तो बहुत खुशी भी हो रही है। गुलनूर है, मैं कराची से ताल्लुक़ रखती हूँ। मैंने इस प्रोग्राम में हिस्सा लिया है और मतलब कि फर्स्ट टाइम मैं यहाँ पर फर्स्ट टाइम मैं ऐसे प्रोग्राम में आई हूँ, नेशनल प्रोग्राम में फर्स्ट टाइम मैं आई हूँ और मैंने विन किया 2nd पोजीशन पे लेकर। मैं कराची से ताल्लुक़ रखती हूँ, यहाँ पे फर्स्ट टाइम मैं रेस के लिए आई हूँ मीरपुर खास में और मैंने 3rd पोजीशन हासिल किया हुआ है। मैंगो फेस्टिवल जे 3 ॾींहं ते इख़्तितामी तक़रीब शहीद बेनज़ीर भुट्टो हाल फ्रूट फार्म में थी, जंहिंमें महिमान ख़ासि तौर सूबाई वज़ीर सखावत सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, ज़िले चेयरमैन मीर अनवर अली खान टालपुर, DG रिसर्च नूर मोहम्मद बलोच, DC डॉक्टर रशीद मसूद, मैंगो कमेटी जे चेयरमैन आरिफ खान भुरगड़ी, मेयर म्यूनसिपल कॉर्पोरेशन अब्दुर्रऊफ़ गोरी, SSP चौधरी असद अली समेत आबादगारनि शहरिन वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त पहिरीं अंबनि जे स्टॉल लॻाइण में पहिरीं पोजीशन नवाज़ाबाद फार्म, ॿी पोजीशन मीर मंसूर टालपुर फार्म ऐं टी पोजीशन मोहम्मद अली दर्स फार्म हासिल कई। पोजीशन हासिल कंदड़नि खे नक़द इनाम ऐं शील्डूं पिणु ॾिनियूं वियूं। सखावत खाते पारां ज़िले इंतज़ामिया जे ताउन सां गामा स्टेडियम में मेगा म्यूज़िकल नाइट प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें सूबाई वज़ीर सखावत सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह, ज़िले चेयरमैन मीर अनवर अली खान टालपुर, DIG जावेद युस्काणी, DC डॉक्टर रशीद मसूद समेत औरतनि, नौजवाननि समेत शहरिन शिरकत कई। उन मौक़े ते सिंध जे मशहूर फ़नकारनि सनम मारवी, अहमद मुग़ल, शमन मिराली, मुमताज़ मौलाई, खुशबू लगारी, बरकत फ़कीर ऐं ॿियनि पारां सखावती गीत पेश कया। गीतनि ते नौजवान झुमरियूं हणंदा रहिया।
जॾहिं त मज़ाया फ़नकारनि में असगर खोसो, अली गुलमला, सोराब सुमरो पारां मज़ाया खाका पेश करे महफ़िल में वेठलनि खे खिलाए खिलाए खेरो करे छॾियो। ज़ाहिर चपरा पुटरा दबलो नालो मुंहिंजो। भले भले। अच्छा अच्छा, मासी चपरा जेका आहे। जी जी। तव्हां घणा भाइर आहियो? असां तक़रीबन 22 भाइर आहियूं। 22 भाइर? जी हा। ही मासी चपरा बाक़ाइदे पैदा कया आहिनि? न गूगल तो डाउनलोड थिया। ज़ाहिर ॿार पैदा थिया, तूं कीअं पैदा थी? यार मूंखे सम्झ नथो अचे, तव्हांखे भला के फैमिली प्लानिंग के बारे में न ॿुधायो छा? तमामु वॾी फैमिली प्लानिंग आहे असीं। फैमिली प्लानिंग कीअं थींदी आहे? असां ॿुधायूं कीअं? फैमिली प्लानिंग ईअं हूंदी आहे त पहिरियां प्लानिंग करे पंहिंजे जेको ॿारनि खे ॿाहिरि छॾे अचो, लंडन अमेरिका। अच्छा। वरी मोटी अचो, वरी मुल्क खे लुटे करे वरी हलिया वञो। इहा आहे फैमिली प्लानिंग। यार सम्झ में नथो अचे, तुंहिंजो पीउ छा कंदो आहे? साईं जंहिंजा 22 ॿार हूंदा उहो छा कंदो? छा कंदो आहे? पिनंदो आहे। पिनंदो छो आहे? जंहिंजा 22 ॿार हूंदा पिनंदो न, बाक़ी डीसी लॻंदो। चरे वाह यार, सम्झ में नथो अचे। कुल तव्हां ग़रीब माण्हुनि खे ॿार बि घणा हूंदा आहिनि, तूं अमीर आहे ग़रीब आहे? असां एतिरा ग़रीब आहियूं, यकीन करे कुते पालण जी वसियत कोन्हे। पोइ ॻोठ में जो चोर वग़ैरह अचनि त पोइ कीअं भॼाईंदा हो? पोइ तो जॾहिं भाउ खे घुराईंदा आहियूं, भौंकी करे भॼाईंदो आहे। भले साईं, पुराणे दौर में असां घरां निकिरंदासीं, मां जे पेरे पवंदासीं, अमा दुआ कजांइ मां रोज़ी करे चा। हाणे मॉडल दौर आहे, घरां निकिरूं था ज़ाल जे पेरे था पोऊं, मैडम दुआ कजांइ तुंहिंजे मेकअप जो सामान वठी चा। हे दौर सोशल मीडिया जो है ना, इन्हें करे मेरे से सोशल मीडिया पे पूरी दुनिया प्यार करती है। एक आदमी है जो मेरी टक्के की इज्जत नहीं करता, वो मेरी जाल है। हाँ, दुनिया का कितना दबंग आदमी हो वना जाल जा गुलाम हूंदो। इन्हें करे अल्लाह तव्हांखे खुश रखे। हिकिड़ो नारो अहिड़ो हणंदासीं, ताड़ी वॼायो पर खीसनि जो बि ख्यालु कजो। ईअं न त मूंखे पिटींदा त खोसे ताड़ी वॼाए बटू वियो हलियो। हा, इन्हें करे अल्लाह तव्हांखे खुश रखे। ऐं सम्झा थो नौजवाननि जी वधि मां वधि हिते तादाद आहे। अॼु ॾिसी झुमरियूं पिया हणनि। अॼु इन कल्चर प्रोग्राम खे तव्हां 4 चंड लॻाए छॾिया आहिनि। ऐं सम्झा थो इंशाअल्लाह ताला हीउ प्रोग्राम ईअं ई क़ाइमु दाइम रहंदा। ऐं असीं इंशाअल्लाह सिंध जे उन कुड़ कुछ में वठी वेंदासीं प्रोग्राम, जिथे प्रोग्राम अॻे न थिया हुआ। ऐं तव्हां बेफ़िक्र थी वञो इंशाअल्लाह ताला। कल्चर डिपार्टमेंट में तव्हां वाज़े चेंज इंशाअल्लाह ताला ॾिसंदो। सभिनि फ़नकारनि खे ॾिसंदो। ईअं न आहे त असीं वॾे फ़नकारनि खे टाइम ॾियूं ऐं नंढनि फ़नकारनि खे छॾियूं। असीं उन्हनि खे बि ट्रेन कंदासीं। असीं टैलेंट हंट कंदासीं। मीरपुर ख़ास ज़िले खां वठी कारूंजर खां वठी नगर पार्कर खां वठी कश्मीर ताईं असीं ये टैलेंट हंट कंदासीं। उन में नौजवान खणींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला। ऐं सम्झा थो त जेको कल्चर डिपार्टमेंट आहे, असांखे तव्हां नौजवाननि जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे असां सां गॾिजी कमु करण जी। असीं मीरपुर मां बि नौजवान खणंदासीं। उहो हर हिसाब सां जेके असांजी आर्कियोलॉजी साइट्स आहिनि, असीं इंशाअल्लाह ताला मोटिवेशनल शयूं बि तव्हांखे ॾींदासीं जेके सिंध जा नौजवान आहिनि उन्हनि खे खणी। ऐं हर शइ में असीं तव्हांखे अॻियां कंदासीं। ईअं मीरपुर ख़ास में इवेंट रहंदा ऐं हिते जे आवाम खे गाना का एंटरटेन मिलंदी। छो त हिते असां पहिरीं ॻाल्हायोसीं हिकिड़ो छाव एंजॉय जेको हींअर थियो मैंगो शो। इन खां अलावा अहिड़ियूं कई एंटरटेनमेंट खे विच में थियूं आहिनि, नंढियूं वॾियूं वधीक वॾियूं कोन थियूं आहिनि।